नाज़रीन, भान सईदाबाद में बेहतरीन क्रिकेटर ऐं अंडर-16 में लेग स्पिन जी माहिर रांदीगर सकलेन खुश्क ट्रायल में पास थियण बावजूद नज़रअंदाज थियण ते मायूस आहे। संदसि घर में उदासी जो माहौल छायल आहे। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे निज़ामुद्दीन गंभीर जी हीअ रिपोर्ट। इन वक्त असां मौजूद आहियूं भान सईदाबाद जे ग्राउंड ते, जॾहिं त टैलेंट जी कमी सिंध में कान्हे का। हिते भान सईदाबाद जो हिकु बेहतरीन क्रिकेटर रांदीगर सकलेन खुश्क जेको सिंध जे मुख़्तलिफ़ जायुनि ते ही टेस्टूं पास करे आयो आहे। हिन खे टैलेंट बि आहे, हर जाइ ते ही सिलेक्ट थी वियो आहे, पोइ बि हिन खे सिलेक्ट न कयो वियो आहे। अॼु हुन सकलेन ऐं उन सां गॾु हुनजे वालिदेन ऐं जेके बि क्रिकेटर आहिनि भान सईदाबाद ग्राउंड ते मौजूदु आहिनि, वधीक उन्हनि एहतिजाज कयो आहे त असांखे हेॾी असां वटि हिन सकलेन खे एतिरी टैलेंट बि आहे, पोइ बि सिलेक्ट न कयो आहे। छाजे करे अचो त वधीक असां उन क्रिकेट छोकिरनि खां ऐं सकलेन खां ऐं उनजे वालिदेन खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जी, मां जाम शोरे नवाब शाह हैदराबाद सिलेक्शन ॾी आहियां, सिलेक्ट बि कयो न तोखे मुबारक ॾींदुनि त सिलेक्ट आई। वरी पुछा कनि ॿुधाए छा था चवंदा आहिनि? हाणे चवनि था तूं फेल आहीं, माना सिफ़ारिश कोन्हे। असांखे तमामु घणो ॾुख पहुतो, छो जो असां ट्रायल ॾियण लाइ परे परे पंधु बि कयो। पंहिंजे छोकिरे जे शौक़ जे लाइ तकलीफ़ इकठी थी, हुननि ट्रायल बि ॾिनी। ट्रायल ॾियण खां बाद में हुन काफ़ी देरि ताईं हुनखे बॉलिंग हलाई। बॉलिंग हलाइण खां पोइ हुनखे चइबो आहे तूं पास आई ऐं असां तोखे इनशाला अंडर-16 लाइ सिलेक्ट कंदासीं ऐं कराची जीअं तोखे घुराईंदासीं त कराची वारी बस तोखे इनशाला ताला 7 भान मां खणी वेंदी। उन खां पोइ 15-20 ॾींहं गुज़रण खां बाद में हिननि चयो त बाबा तूं पास तो हैं, पर तोखे ख़बर न आहे कंहिं कढाए छॾियो आहे, तुंहिंजी सिफ़ारिश का बि कान्हे का। इन खां बाद में वरी असां दुबारा जामशोरे वियासीं ज़िले, उते बि ट्रायल ॾेई आयो, उते बि हिनखे पास कयूं। वरी बि साॻी ॻाल्हि कयूं त भाई छोकिरे जी पास त थियो आहे, पर हुनखे कंहिं कढाए छॾियो आहे। वरी असां हैदराबाद वियासीं, हैदराबाद में बि पास थियो। वरी साॻी सिचुएशन करे हिनखे ड्रॉप करे छॾियूं। छोकिरो मुंहिंजो कुझु मायूस थियो रहियो, शौक़ु बि हिनखे तमामु घणो, ॾुख बि ॾाढो पहुतो त एतिरो सुठो खिलाड़ी जेको बॉलर बैट्समैन बेहतरीन फील्डर हार्ड जो उनखे मथे 16 लाइ ड्रॉप करण लाइ ऐं कंहिं क्लब खां ड्रॉप करण लाइ, डोमेस्टिक क्रिकेट में ड्रॉप करण लाइ। सो असां इहो असांखे तकलीफ़ पहुचण खां पोइ असां एहतियात जारी रखियो आहे ऐं असां अपील था कयूं त वसवारा जेके आहिनि क्रिकेटर आहिनि या जेके सिलेक्शन कमेटी में आहिनि, त ॿेड़ी असांजो नंढड़ो शहर ॾिसी, असांजो ॻोठ ॾिसी असां सां नाजाइज़ी न कयो। छा असांजो हक़ न आहे? असांजे सां न आहे कि इन करे जो असां सिंधी आहियूं। जीअं त पहिरीं ट्रायल हुई लाल नवाब शाह में मां पाण मौजूदु हुयुसि नवाब शाह में। त ट्रायल में जॾहिं मां पाण 32 साल मुंहिंजी उमिरि आई आहे, 32 साल मां पाण क्रिकेटर आहियां। सो मां गॾु हुन सां हुयुसि त हिनखे ट्रायल वठी ऐं हिनखे चयूं बाबा ठीकु आहे तूं साइड ते बि, असां तोखां वधीक ट्रायल वठंदासीं, छो जो हुनखे खणणु चाहिनि पिया। जॾहिं हुनखे बिल्कुलु खणणु चाहिनि ऐं हुनखां 2 कलाक पूरा कलाक 2 कलाक हुनखां बॉलिंग करायूं हुनखे मुबारकबाद ॾिनो, मूंखे बिल्कुलु मुबारकबाद ॾिनो। कैमरामैन मोहम्मद अली मेमन सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर, मेहरान टीवी, भान सईदाबाद।